वेलकम बैक नाज़रीन तव्हां लाइव कॉल करे असांजे प्रोग्राम में को बि सवाल करे सघो था मुरई साहब खां मतिलबु तोहिन अदालत जो बिल पास थी वियो सेनेट मां नवाज़ लीग ऐं त मुखालफ़त हाणे थियो आहे छो त असां जॾहिं प्रोग्राम कयो बिल हाणे थियो आहे जी एमक्यूएम ऐं एएनपी जेका आहे उनजी सपोर्ट सां जो बिल पास थियो उहो त क़ौमी असेंबली में एएनपी ई सपोर्ट कयो न एमक्यूएम त जेकी पर ज़ाहिर आहे जॾहिं एएनपी हेठि ऐं हेठि जेके इतादी आहिनि हुकूमत जा जॾहिं हेठि कंदा क़ौमी असेंबली में त सेनेट में बि कंदा न तंहिं करे इहा का नई ॻाल्हि थोरी आहे अच्छा हा बिल्कुलु जॾहिं हुननि क़ौमी असेंबली में सपोर्ट कयो आहे हुकूमत जा इतादी आहिनि त ज़रूरु सपोर्ट कंदा कायदे आज़म लीग में कायदे-ए-आज़म लीग बि उहा त मेन उहा त आहे न उहो ॾिसो न इतादी मुशाहिद साहब खे एतिराज़ हुया शायदि उन बि बाइकाट कयो उहो सेक्रेटरी जनरल बि आहे पढ़ियल लिखियल माण्हू बि आहे एक्चुअली छा आहे त असां वटि जेका भागदौड़ घणो करे भागदौड़ जेका आहे या जेका लीडरशिप आहे जी उहा केतिरी आहे जेका तमामु घणो पढ़ियल आहे समझदार आहे इवन नवाज़ शरीफ़ कहिड़ो पढ़ियल आहे हिकिड़ो ॼट माण्हू आहे बेसिकली पर हाणे छा आहे त असां वटि सियासतदान अहिड़ा था थियनि जेके एतिरो पढ़ियल ई कोन यूनिवर्सिटियुनि में ई कोन विया आहिनि त छा कजे डिग्रियूं यूनिवर्सिटी में पढ़ियूं न उहे हुया ज़ुल्फ़कार अली भुट्टो बैरिस्टर हो बेनज़ीर भुट्टो ऑक्सफोर्ड जी प्रेसिडेंट हुई उहा लीडरशिप हुई ही लीडरशिप नवाज़ शरीफ़ या जेके मौजूदु नवाज़ शरीफ़ परवेज़ इलाही शुजात चौधरी शुजात या मतिलबु ये मुल्क पिया हलाइनि तव्हां चओ था इहे मुल्क त हलाइनि पिया पर हाणे साईं ॻाल्हि इहा आहे मुंहिंजा मिठा मुल्क जी हालत बि छा कई अथनि सुठो ठीकु आहे हलनि हाणे ॾिसूं इलेक्शन ते ॾिसूं छा थो थिए इलेक्शन जो तव्हां ज़िक्र कयो इलेक्शन कमिश्नर फ़खरुद्दीन जे इब्राहिम साहब खे मुक़ररु कयो अथऊं ऐं उन जो नालो मुखालिफ़ धुर चवंदा ॾिनो हुयो चवनि था कोन पंहिंजो नवाज़ शरीफ़ पाकिस्तान मुस्लिम लीग नून मुखालिफ़ नालो ॾिनो ऐं चवनि था न फैक्ट आहे जी त उन ॾिनो ऐं हिकिड़ो थींदो आहे न चवनि था माना त वेग क़िस्म जी ॻाल्हि पर हिकिड़ी पकी ॻाल्हि सही त नवाज़ लीग बिल्कुलु ॾिनो नालो ऐं उहो क़ाबिल क़बूल हो सभिनी खे ऑलमोस्ट सभिनी खे क़ाबिल क़बूल ऐं सुठी ॻाल्हि आहे इहा सुठी ॻाल्हि आहे जम्मू में कंटिन्यू कयूं था लियाकत साहब आहिनि असां सां गॾु कराची मां जी लियाकत साहब कहिड़ो सुवाल कंदा साईं सवाल इहो आहे त हफ़्तो अॻु में नेब जे चेयरमैन जी बयानु त रोज़ानो 8 अरब रुपयनि जी करप्शन थिए थी हा साईं पुछणो इहो आहे त इहा करप्शन करे केरु थो ठीकु आहे साईं महिरबानी साईं 8 अरब रोज़ानो करप्शन थिए थी करप्शन करे केरु थो लियाकत साहब ॻाल्हि इहा आहे त जॾहिं बि करप्शन थींदी आहे त आम माण्हू जी करप्शन हिसाब में न ईंदी आहे जॾहिं करप्शन जो रेफरेंस आहे त माना हुकूमत पई करे या हुकूमत जा कारंदा पिया कनि या हुकूमत में माण्हू पिया कनि पोइ केतिरी ॻाल्हि सची आहे उहा असांखे ख़बर कान्हे पर जॾहिं हुन चई आहे त इशारो हुकूमत ॾांहुं आहे हुकूमती इदारनि ॾांहुं आहे ऐं इहा ॻाल्हि इन लाइ न लियाकत साहब करप्शन कई आहे मोराई करप्शन कई आहे रूफ़ साहब करप्शन कई आहे पर इहा करप्शन हुनजो इशारो हुकूमत ऐं हुकूमती इदारनि ॾांहुं आहे अच्छा फ़खरुद्दीन जे इब्राहिम साहब जो इलेक्शन कमिश्नर चीफ इलेक्शन कमिश्नर थिया आहिनि उन्हनि जे हवाले सां इहो आहे त जेको मुद्दो आहे इलेक्शन कमिश्नर जो अॻु में 3 साल हाणे 5 सालनि ताईं कयो आहे इन खे कीअं था ॾिसो सुठी ॻाल्हि आहे अला सिहत बि ॾिस हयाती बि ॾिस माण्हू भलो आहे पर मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी कल्ह ॻाल्हि बि थियसि जेको मुद्दो आहे पीरियड जी ॻाल्हि था कयूं पीरियड जेको 3 खां वधायो आहे भली बि ठीकु आहे न भली मुस्तक़िल मिज़ाजी हुजे 5 साल ठीकु आहे चीफ इलेक्शन कमिश्नर या इलेक्शन कमीशन जा मेंबर 5 साल हूंदा त डिघे अरसे जे लाइ को प्लान ठाहे सघंदा को रिथाबंदी करे सघंदा उहो त ठीकु आहे हैदराबाद काल आहे ज़किया लाइन ते मौजूद आहे जी ज़किया कहिड़ो सवाल कंदा अस्सलाम वालेकुम सर अस्सलाम बाबा जी बाबा सर मुंहिंजो सवाल आहे जी शहबाज शरीफ़ सदाईं लोड शेडिंग में पंजाब सां ज़्यादती जी ॻाल्हि कंदो आहे अॼु कमर ज़मा कायरा चयो आहे त पंजाब जी बिजली जी कोटा 66% आहे पर उनखे 68 बिजली मिले थी 68% बिजली मिले थी ऐं सिंध जी कोटा 12% आहे पर हिते 11% बिजली इस्तेमाल थिए थी तव्हां इहो ॿुधायो त सिंध जी अक्सरियती पार्टीअ जे इक़्तिदार में सिंध सां हर सूबे में ज़्यादती जो सिलसिलो ख़त्म थिए त नथो पर हमेशह मतिलबु ॾींहों ॾींहुं वधंदो थो वञे आख़िर कीअं इन ज़िलत आमेज़ हालतुनि खां जिंद छॾाए सघिजे थी ठीकु महिरबानी साईं पंजाब में 2 सैकड़ो इज़ाफ़ी बिजली मिले पई कोटा मुताबिक़ ऐं सिंध खे 1 सैकड़ो खोट आहे अदी ज़किया ॻाल्हि बुनियादी तौर ते इहा आहे भेण त बाबा ये पंहिंजी करणी भरणी आहे पर सिंध अयाज़ न मरणी आहे इहो तव्हां ई असांजी जहालत चऊं या हाणे उन में तव्हां ई असांजो मतिलबु आहे त आम सिंधी जेको वोट थो ॾिए या इग्नोरेंस चऊं या दिलि वॾी चऊं असां पाण अवामी नुमाइंदा जेके चूंडियूं था उहे अवामी नुमाइंदा ई इन्हनि सभिनी जे लाइ ज़िम्मेदार आहिनि ऐं असां उन्हनि खे कंडोन करे छॾियूं वरी लेकिन अचे थी तंहिं करे असां
पाण बि त एहतसाब जो अमल कोन था कयूं, असांजा माण्हू कोन था कनि, उन्हनि माण्हुनि वीचारनि जो ॾोह न आहे। उन्हनि खां उहो अकुल फ़हम खसे वियो आहे, उहा तइलीम खसी वई आहे जंहिंजे करे अकुल ऐं फ़हम अचे, ऐं उहो डेलीबरेटली खसे वियो आहे। उहो खसण में असांजा पंहिंजा सिंध जा अवामी नुमाइंदा, सिंध जा पंहिंजा ऑफिसर, सिंध जा पंहिंजा उस्ताद, उहे सभु ज़िम्मेदार आहिनि। गठजोड़ आहे इन्हनि खे जेको ज़ाती मफ़ाद जे पोयां था डोड़नि, नंढड़ो कंहिं काउन जे पोयां वतन डोड़नि, अबाल जे पोयां को कंहिं टुकड़ो मिलियो, कंहिंखे टुकड़ो मिलियो, सिंध जे मफ़ादनि खां बिल्कुलु परे आहिनि। हुननि खे का ख़बर कान्हे त सिंध जो मफ़ाद छा में आहे। ऐं इहे जेके बि कनि था, अदी ज़किया जे करे मां बि कयां थो त असां सभु सिंध जा गद्दार आहियूं। सिंध जा गद्दार तारीख़ में रुॻो वञण जे गद्दारनि ते लानत न विझूं, उन्हनि ते सभिनी ते लानत विझूं, गॾिजी वोकल थियूं जेकी सिंध जी तइलीम खे तबाह पिया कनि। ठीक है। कमाल शाह साहब आहिनि सदारकोट मौजी। शाह साहब कहिड़ो सवाल कंदा साईं? साईं असां सवाल इहो कंदासीं त मीर मुर्तज़ा भुट्टे क़त्ल केस में तव्हां थोरो गुफ़्तगू कयो मोराई साहिब। जी दादा जी। त इहो अर्ज़ु इहो कंदासीं त उहे जेके क़त्ल केस में शोएब सदल या ॿिया हुया त उहे उन्हनि जी पुट भराई कहिड़े दौर में थी ऐं कॾहिं छुटा ऐं कीअं निकिता, इन जो थोरो तबसरो कजो महिरबानी करे। ठीकु साईं, महिरबानी साईं। दादा इहा ॻाल्हि त हाणे लिखियल त आहे कान, हिन में मां अदालत में मामिलो हले पियो, ऐं उन खां पोइ ॻाल्हि इहा आहे त जहिड़ो बि आहे बदकिस्मती आहे जो हिकिड़ो सिंध जो सपूत शहीद कयो वियो ऐं बिल्कुलु कोल्ड ब्लडेड मर्डर टाइप जो थियो। ऐं पर बहरहाल उन वक़्त में DIG सडल हुयो, SP वाजिद दुरानी हो, ऐं इहे सभु वॾनि उहिदनि ते आहिनि। ऐं इहो त तव्हांजी जेकॾहिं तव्हां उन जमात सां ताल्लुक़ आहे, तव्हांजी जमात पाण ॾिसे न, तव्हांजी जमात पाण उन ॻाल्हियुनि खे तव्हांजी जमात उहो रिएक्शन उहो जेको इन्हनि ॻाल्हियुनि जो हुजणु खपे उहो कोन पई करे। हाणे असां वरी हुन ते तव्हांखे छा ॿुधायूं, सभु ॻाल्हि ज़ाहिर मामिलो बि कोर्ट में आहे, तंहिं करे पाण सम्झू बि आयो। जस्टिस फखरुद्दीन जे इब्राहिम साहब जो आहे त असेंबली जो जेको मुद्दो आहे उहो 4 साल हुजणु घुरिजे। रूप साहब यादि आहे तव्हांखे त मां हमेशह चवंदो आहियां, मां हमेशह चवंदो आहियां त जिते तव्हांजी हीअ जमूरियत जेका 5-5 साल जो टेन्योर आहे, जिते जमूरियत कचो को बुनियाद कोन्हे, जमूरियत खे कच्चा अञा कच्ची पहाड़ आहे, उते तव्हां चइनि जे बजाए 3 साल कयो। पर अमेरिका बि 4 साल जी करे, इंग्लैंड में बि 4 साल आहे, त तव्हां वटि 5 साल कहिड़े हिसाब सां आहे? हिंदुस्तान भली वञी करे, पर मां इहो चवंदुसि त बिल्कुलु 4 साल, अञा बि जेकॾहिं मुमकिन हुजे त 3 साल, पर 4 साल टाइम ॾिजे, फेयर टाइम ॾिजे सभिनी खे पंहिंजो परफॉर्म करण जो। बिल्कुलु। ऐं हुन में आइन में जेको हिकिड़ी गुंजाइश आहे त साल एक्सटेंड करे सघे थी हुकूमत, उहो बि ख़तमु थियणु घुरिजे। ठीकु साईं। पनवाकल मां अहिड़ी कॉल आहे, सलीम साहब लाइन ते मौजूद आहे। जी सलीम साहब कहिड़ो सवाल कंदा साईं? जी सलीम साहब सवाल कयो साईं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सवाल कयो साईं। साईं मोराई साहब खां पुछणो आहे त 2007 में पाकिस्तान ते 400 अरब डॉलर कर्ज़ हुयो, हाणे 11 अरब डॉलर कर्ज़ थिया, छा इहे असांजा पैसा काॾे विया, केरु खाई वियो, थोरो असांखे ॿुधायो त साईं। ठीकु आहे, महिरबानी साईं। एतिरा कॉलम पिया लिखिजनि, एतिरियूं कोर्टूं पियूं हलनि, एतिरा वठि लॻी पई आहे, अञा पोइ वरी तव्हांखे मां ॿुधायां खाईंदो केरु आहे, जेको पोज़ीशन में हूंदो आहे खाइण जे। हाणे मां त कोन खाई सघंदुसि न, मां त वेठो आहे हिते चैनल ते, तव्हां बि कोन खाई सघंदो, तव्हां बि वेठा आहियो पंहिंजे ॻोठ, खाईंदा उहे आहिनि जिन खे मौक़ो मिलंदो आहे। मौक़ो मिलंदो त तव्हां साईं किथां ॻाल्हायो, पनवाकल न, तव्हां पंहिंजे ॻोठ में ॾिसो, जेके हींअर वज़ीर आहिनि उहे वज़ीरनि प्रॉपर्टियूं ठाहियूं आहिनि, ज़मीनूं वरितियूं आहिनि, गाॾियूं वरितियूं अथनि, बंगला ठाहिराया अथनि, पोइ तव्हां सभु सम्झो था, पोइ खाई केरु आहे उहो तव्हां हाणे इन में चवण जी हथनि जे कंगड़नि खे केॾी आरसी तव्हांखे सभु ख़बर हुजणु खपे। उते ई ॾिसो हुननि जा पहिरीं अफ़ाल छा, 2007 खां पहिरीं छा, हाणे छा आहिनि। सो इहो हिकिड़ो एलिमेंट आहे न, पर इहे सभु इहे किसो आहे। अच्छा, जस्टिस साहब जिन फखरुद्दीन इब्राहिम साहब जिन चयो आहे त मुल्क बचाइण लाइ साफ़ सुथरी इलेक्शन कराइणु ज़रूरी आहे, इलेक्शन शफ़ाफ़ थी त मुल्क जी तक़दीर बदिली सघंदी। इन में को शक कोन्हे, इन में को शक कोन्हे। अञा ताईं हिन मुल्क में का बि इलेक्शन शफ़ाफ़ न थी आहे। जेकॾहिं चवनि था त शफ़ाफ़ हिकिड़ी इलेक्शन खे चवनि था, उहा आई 1970 जी इलेक्शन जी, अॼु ताईं बाक़ी इलेक्शन कंहिंखे बि शफ़ाफ़ कोन था चवनि। ऐं उन इलेक्शन में इहो थियो जो शेख मुजीबुर रहमान होॾां सभु सीटूं खणी आयो सिवाइ हिकु अधु जे ईस्ट पाकिस्तान मां, ऐं वेस्ट पाकिस्तान मां एब्सोल्यूट मेजॉरिटी भुट्टो साहब खईं, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब। हिकिड़ी उहा हुई जंहिंमें पब्लिक बि ॻाल्हि खे सम्झो, अयूब ख़ान जे ख़िलाफ़ नफ़रत बि हुई, मार्शल जे ख़िलाफ़ नफ़रत बि हुई, तंहिंजे करे उहो हिकिड़ो थियो। उन खां पोइ कॾहिं कान थी आहे। ठीकु ठीकु। अहिड़ी कॉल नवाब शाह में कॉल आहे दरिया ख़ान साहब जी। जी दरिया ख़ान साहब कहिड़ो सवाल कंदा साईं? कॉल कटिजी वई। फखरुद्दीन इब्राहिम साहब हिकिड़ी ॿी आख़िरी उन जी पॉइंट यादि आहे त ॿिटी शहर जे ख़िलाफ़ आहिनि।
उसूली तौर ते ईअं पर ॾिसो कंहिं माण्हू खे गवर्नमेंट जा उहिदा मिलंदा आहिनि त उहे त पॉलिसियूं तब्दील थी न न न न ही हिकिड़ा माण्हू जी उहिदनि खां नंढा हूंदा आहिनि तंहिं करे उहिदनि में लिखंदा आहिनि हिकिड़ा माण्हू उहिदनि खां वॾा हूंदा आहिनि तंहिं करे उहिदा हुननि में लिखी वेंदा आहिनि तंहिं करे जस्टिस फ़खरुद्दीन पाण एॾी कद काठ वारी शख़्सियत आहे जो चीफ इलेक्शन कमिश्नर हुन खां वॾो उहिदो न आहे हुनजी ज़ात खां हुनजी ज़ात वॾी आहे सही हुनजी ज़ात हुनजो कैरियर हुनजो रिकॉर्ड ही उहो माण्हू जॾहिं सुप्रीम कोर्ट जो एडॉक जज हो हिनखे चइनि त PCO हलफ़ खण जनरल ज़ियाउल हक़ चयसि रिफ्यूज़ कयो जवाबु ॾिनो जजी छॾे मोटी आहे सुप्रीम कोर्ट जी सो हेड़े कैरेक्टर वारा माण्हू तमामु घटि ठीकु साईं मोड़े मां हिकिड़ी काल आहे गुलाम मुस्तफ़ा साहिब लाइन ते मौजूदु आहे जी गुलाम मुस्तफ़ा साहिब कहिड़ो सवाल कंदा साईं वासलाम सवाल कयो साईं सही मुरारी साहब की गुज़ारिश हुई बाबत जेको सदर साहब जेको स्टेटमेंट ॾिनो आहे त कॉम्पर्स नाम निहाद आहिनि जेको दुरुस्ताराबाद खिलाफ़ समूरा पूरी सिंध खिलाफ़ आहे सदर साहब ईअं छो चयो ठीकु आहे साईं महिरबानी साईं साईं अदा दिलि में न कयो ॻोठाई सॉरी यार जी साईं दिलि में न त हिकिड़ी ॻाल्हि कयां उहा इहा आहे त जेकॾहिं क़ौम परस्त बट हिकिड़ी बि सीट कान्हे सूबाई असेंबली जी ऐं सिंध जा माण्हू उन्हनि खे नथा चूंडनि ऐं सिंध जा माण्हू छो नथा चूंडनि इहो क़ौम परस्त पाण सम्झनि जेसि ताईं तव्हांखे कुवत न मिलंदी असेंबली में न वेंदा असांजा इहे नुमाइंदा क़ौम परस्तनि जेके पाण खे सॾाइनि था तेसि ताईं इन्हनि खे नाम निहादी छॾींदा ॻाल्हि इहा आहे त हिननि सभिनी खे गॾिजी अहिड़ो लाइअमल अख़्तियार करणु घुरिजे ऐं अहिड़ो अमल करणु घुरिजे मामलनि ते अहिड़ी पॉलिसियूं ठाहिणु खपनि जो सिंध जो माण्हू अट्रैक्ट थिए हिन प्रोग्राम ॾांहुं त क़ौम परस्ती सिंध जे बका जी जिदोजहद विढ़ी सघे थो हाणे उहो माण्हुनि में एश्योरेंस कॾहिं अचे मां ज़ाती तौर ते चवंदुसि जिते किथे क़ौम परस्त खटनि था सिंध में क़ौम परस्त नथो खटे ख़ैबर पख्तूनख्वा में क़ौम परस्त खटनि था वली ख़ान कहिड़ो क़ौम परस्त हो ख़ान गफ़ार ख़ान कहिड़ो क़ौम परस्त हो उन जी पार्टी थी खटे बलोचिस्तान में क़ौम परस्त खटनि था सिंध में ई कोन था पंजाब में वॾो क़ौम परस्त नवाज़ शरीफ़ आहे उहो खटनि था सिंध में केरु थो क़ौम परस्त खटे छो कोन थो खटे ॿिली हाणे इन में वियो इन में 2-3 प्रोग्राम खपनि त वेही मां डिस्कस कयां मां रुॻो इहो चवंदुसि त पंहिंजो घर बि ॾिसूं उनखे बि ठीकु कयूं ठीकु साईं असां इन सदर साहिब जो ज़िक्र कयो आहे पंहिंजे दोस्त त हुनजो इहो बि हिकिड़ी ॻाल्हि में इजलास जेको थियो ज़ुल्फ़िकाराबाद बाबति त उन में ठठे मां चूंडियल नुमाइंदा साफ़ी ॿिया 3 मामला सभु हुया उन में ससुई पलीजो साहिबा हुमेरा अलवानी साहिबा अब्दुल वाहिद सुमरो साहिब रुखसाना शाह इहे 3-4 MPAs आहिनि उन्हनि बि शिरकत न कई ऐं ख़ुदि शिराज़ी ग्रुप खे बि सॾायो न वियो या शिरकत न कई ख़ैर ॾिसो न शिराज़ी ग्रुप खे त कीअं सॾाईंदो जो पीपल्स पार्टी में कोन हो मुखालिफ़ ग्रुप आहिनि तंहिं करे उन में सदर साहिबु ज़ाहिर आहे पंहिंजे पार्टीअ वारनि खे सॾायो पर हाणे हिन में ससुई पली जो कान हुई त हुनजो वालिद साहिबु हो जी उहो अॻे MP रहियो आहे उनजी सीट ससुई पली जो रिएक्शन बि न आयो आहे रिएक्शन बि न आयो आहे बेसिकली शायदि ॾिसो न सदर साहिब जी इन लेवल ते लही अची माण्हुनि सां ॻाल्हाईंदो त सदर साहिब हाणे पार्टी जो सदर आहे न पार्टी जो चेयरमैन बि आहे को चेयरमैन या चेयरमैन ॻाल्हि साॻी मुल्क जो सरबराह बि आहे मुल्क जो सरबराह बि आहे त हुन सां उते डिफरेंस ऑफ ओपिनियन केरु कंदो इन करे तॾहिं शायदि ज़ुल्फ़िकाराबाद खपे या न हा खपे ज़ुल्फ़िकाराबाद त हाणे खपे पर जेका मूंखे ख़बर पई आहे त उन्हनि खे जेका ब्रीफिंग ॾिनी वई आहे इन्हनि MPAs खे ॿियनि माण्हुनि खे जंहिंमें सदर साहिबु फोर्सफुल ॻाल्हियूं कयूं आहिनि जंहिंजे करे माण्हू खपे जा नारा आया अथनि माण्हुनि उन्हनि खे ॿुधायो अथई त भई तव्हांजे भलाई में आहे तव्हांजे चङाई में आहे तॾहिं खपे जा नारा आया अथनि हाणे उहो चङाई ॻाल्हि आहे या एक्चुअली हुन में उन प्रोग्राम में इहे सभु शयूं विधियूं वेंदियूं जंहिंमें अॻिते हली 10 सालनि खां पोइ जॾहिं ॾिसूं त इहा स्कीम उहा ई आहे जंहिं स्कीम जी सदर साहिब ज़िक्र पियो कयो यानी माण्हुनि खे फ़ाइदो पियो मिले हिकिड़े कालदारो गुलशेर साहिब आहिनि कराची मां जी गुलशेर साहिब कहिड़ो सुवाल कंदा साईं हेलो जी जी अदा सुवाल कयो साईं मुंहिंजो सवाल इहो आहे त असां बि जेको तव्हां महिनत कयो था उन्हनि माण्हुनि मां आहियूं असां आम माण्हुनि जे लाइ वर्क करण लाइ पर मुंहिंजो सवाल बेसिकली इहो आहे त साईं इहो केॾो बि असां TV ते प्रेस ते ॾींदा रहूं पर माण्हुनि जो जेको ज़हन आहे उहो चेंज नथो थिए इलेक्शन थी थिए वरी असांजा माण्हू असांजे वॾे खे वोट था ॾियनि मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त कॾहिं जमहूरियत कॾहिं ॿियो सिस्टम थो अचे पर उहे असांजे पाकिस्तानी माण्हू बशुमल असली माण्हुनि खे कॾहिं बि ज़हनी तब्दीली ॾे केरु वठी वञण लाइ तयारु कनि हाणे पोइ असां जेको बहस आहे कयूं सॼो इहो इफेक्ट कीअं ॾींदो माण्हुनि ते ठीकु महिरबानी साईं माण्हुनि जा ज़हन तब्दील नथा थियनि अदा ज़हन ॿुधो गुलशेर साहिब मां हिन प्रोग्राम जे हर वक़्तु प्रोग्राम में चवंदो आहियां त माण्हुनि जा ज़हन तॾहिं तब्दील थींदा तव्हां तॾहिं पिया ॻाल्हायो जो तइलीम याफ़्ता आहियो
असां पहिरीं ॻाल्हि ॿुधां त घणो माण्हू तव्हां माण्हू चवंदा त सिंध में 40% लिटरेसी रेट आहे, ग़लति आहे, कूड़ो। 20% बि कोन्हे जेकॾहिं एक्चुअल ॾिठो वञे। छा तव्हां हा इहो वरी जेको लिटरेसी रेट आहे जेको कॉपी करे था कनि, तिन खां सुवाल पुछो त अचे ई कोन थो सुवाल जो जवाबु। दरख़्वास्त लिखणु कान थी अचे ॿिए जे माण्हू खे, किन खे पंहिंजो नालो बि सही लिखणु कोन थो अचे, स्पेलिंग। अदा इहा कीअं लिटरेसी रेट हुनखे चवंदासीं? हा लिटरेसी रेट इहो चवंदा जेको अख़बार जा 2 अखर पढ़ी वञे हुनखे लिटरेसी रेट चवंदा। सिंध में जेसि ताईं